सकते हैं। हम क्या बताएं। हमें धमकी दी एक पुलिस वाले गुलजार ने। जब मैं वहाँ पर गई तो मेरी बच्चियाँ डरी हुई थी। बोल मैंने पूछा कि कुछ हुआ, बोली नहीं मम्मा। मुझे देख के रोने लगी, मम्मा हमारे साथ जबरदस्ती हुई है। जी हमें बोलते तुम्हें मार देंगे, हमें ये करेंगे, हमें बहुत मारा, उन्होंने बहुत जुल्म करा हमारे साथ। हम क्या बताएं। आऊं फिलहाल जेकी कंडीशन है, जब मां ॾिसां पियो अचनि सभु था दिलासा ॾियनि था, पर आऊं मुतमिन न आहियां। मूंखे इंसाफ़ खपे। आज 3 हमने मुलजमान और गिरफ्तार किए। टोटल गिरफ्तार मुलजमान की तादाद 15 हो गई है। इसमें कोई प्रेशर भी नहीं है और इंशाअल्लाह ताला जिन्होंने गलत किया उनको मंतकी इंजाम तक पहुँचाएंगे और कैफर किरदार सजा भी मिलेगी। जी नाज़रीन, मैं प्रकाश ब्यूरो टाइम आज वरी तव्हां सां गॾु हाज़िर आहियां ऐं तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हींअर ताज़ो जेको नौकोट में वाक़ियो थियो, ॿिनि नियाणियुनि सां जेको आहे अगवा करे उन्हनि सां वॾी ज़्यादती कई वई, जंहिंखां पोइ सिंध हुकूमत तोड़े जेको आहे वफ़ाक़ी हुकूमत नोटिस त वरिता आहिनि, मगर अञा ताईं हुन जेको महबूब आलम जे घर इन वक़्त असां मौजूदु आहियूं, मगर हुन सां इंसाफ़ न थियो आहे। ॿिनि नियाणियुनि खे हितां जेके वेशी दिरंदनि पारां हितां अगवा करे उनखां पोइ हुननि ते तशदुद कयो आहे, उनखां पोइ खणी हुननि सां जेको ज़्यादती कई अथनि, जंहिंजी FIR त दाख़िल थी आहे, मगर अञा ताईं कुझु अहिड़ा जवाबदार आहिनि जेके गिरफ़्तार न थिया आहिनि। उन हवाले सां JWC जो वफ़द पिणु हितां जेको आहे समाजी अॻवान ज़ाहिदा ॾिए थो, सिंध बार काउंसिल जो मेंबर आहे मीर नईम टालपुर ज़िले बार जो सदर आहे शौकत रहमू, उनखे अलावा अब्दुल गफ़ार नारे जो समेत जेको आहे सिविल सोसाइटी अॻवान ते हिते पहुता न। अचो त उन हवाले सां हिननि नियाणियुनि सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हिननि जो छा चवणु आहे, क्या वाक़िया पेश आया है। अब जो भी है ना सही सही बता दो। मुझे बहुत जुल्म है, मतलब हम क्या बताएं, बोल बोल के तक गेम से इंसाफ चाहिए हमें। बता जो धमकियां दी कितने बंदे थे आपको ले गए यहाँ से अगवा करके, बहुत सर थे। कितने बंदे यहाँ से आपको अगवा करके गए, फिर क्या हुआ। जी 200-300 हमारे घर पर आए, हमें मार मार के नंगे सर नंगे पाँव हमें बिठा कर लेकर गए अपने घर। हम क्या बताएं आपको, हमारे साथ बहुत जुल्म हुआ, हमें इंसाफ चाहिए, हम कुछ नहीं बोल सकते हैं। हम क्या बताएं। हमें धमकी दी एक पुलिस वाले गुलजार ने, हमें पैसे दिए कि तुम हमारा नाम नहीं लेना जाकर, और अली नवाज टंगड़ी ने हमें कहा पुलिस हमारा कुछ नहीं बिगाड़ सकती, हम 2 महीने जेल में रहेंगे फिर छूट के आ जाएंगे। हमने पैसे दिए पुलिस वालों को। हम क्या बताएं, हमें नंगे सर नंगे पाँव हमें सब कुछ इन्होंने बताया। हम क्या बताएं आपको। वो जो आपको लेकर गए, जी बहुत आदमी थे। कितने दिन तक आपको रखा था, जी 1 दिन तक। क्या क्या बोल रहे थे आप। जी हमें बोलते तुम्हें मार देंगे, हमें ये करेंगे, हमें बहुत मारा, उन्होंने बहुत जुल्म करा हमारे साथ। हम क्या बताएं। जी हमें इंसाफ चाहिए बस।
उन्होंने कहा था कि आप रास्ते में जाओ कर जहाँ से गुजरे मुझे सलाम करना और कह रहे थे कि मैं आपसे शादी करूंगा। कौन बोल रहा था? अली सब पूरी आवाम से हम करेंगे मुतालबा कि हमारे साथ इंसाफ हो और किसी की बेटियों या बहनों के साथ ना हो। हम कहते हैं कि पूरी कौम सुरक्षित रहे। हमारे साथ बहुत जुल्म हुआ, हमें इंसाफ चाहिए, बस हम कुछ नहीं बोल सकते। जी हमला करा उन्होंने। आज 3 दिन हो गए, कम से कम भी 300 आदमी थे मेरे घर में घुसे, मारा पीटा, इतना घर में नुकसान करा। मैंने कमरे में दरवाजा बंद कर लिया, बच्चे को साथ ले गए। उन्होंने कम से कम 500 कुलाड़े थे उनके पास, दरवाजे खिड़कियां तोड़ के बालों से खींच के हम लोगों को लेकर गए। मैं क्या बोल रहे थे? कुछ नहीं बोला, हमें लड़कियां चाहिए। तो मैंने कुरान शरीफ को उठाया, मैंने कहा मैं इसका वास्ता है। तो उन्होंने मुझे धक्का दिया और नंगे करके मुझे कपड़े फाड़ के लेके चले गए बाहर तक। मेरी बच्चियां रो रही थी, इनके दुपट्टे नहीं थे, चप्पलें नहीं थी इनके पास। खींचते मारते हुए दरवाजे तक लेके इनको बिठा के मोटरसाइकिल पे लेकर चले गए। और 27 घंटे के बाद मुझे मिली है रिपोर्ट। लिखाई 6 घंटे तो रिपोर्ट लिख रहे थे। और उसके बाद डीएसपी ने कहा कि मेरे बच्चियां तुम्हारी मिल गई, मेरे पास है बाजी, जैसी आपकी बेटी है वैसी मेरी बेटी है। उसके बाद मैंने दूसरे दिन 24 घंटे के बाद धरना लगाया। 27 घंटे के बाद मुझे पता चला कि मेरी बेटियां थाने में है। जब मैं वहां पर गई तो मेरी बच्चियां डरी हुई थी। बोल मैंने पूछा कि कुछ हुआ? बोली नहीं मम्मा। मुझे देख के रोने लगी, मम्मा हमारे साथ जबरदस्ती हुई है। मुझे इंसाफ चाहिए। जो आते हैं चादरें उठा कर जाते हैं, कोई एक्शन नहीं उठा रहा है, तस्वीरें बना रहे हैं। वैसे मुझे इंसाफ चाहिए, मेरी बच्चियों का इंसाफ चाहिए। जी महबूब आलम, छा मसलो हो, छा का इन्हनि सां दुश्मनी हुई या को अहिड़ो पहिरीं वाक़ियो थियल हो जेको तव्हांजी चाहे ॿिनि साईं छोकिरियुनि मुंहिंजे खे खणी? ॾिसण जे मुताबिक़ त न को असांजी कोई अहिड़ी दुश्मनी हुई। असांजा पाड़ेसिरी बि आहिनि साईं, अहिड़ो त का मसलो ई कोन्हो, असां कॾहिं सोचियो ई कोन्हो। बाक़ी चव जेको ही ॻाल्हि करनि था, मुंहिंजे ख़्याल में इहो बि कूड़ी आहे। जब हू सौट वारो खणी वियो त उन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह? हू रहंदो बि त हिननि वटि हो। असां त उन्हनि खे कुटे मारे मोते फायरन बि करायो, इहो टंगड़ी हुनखे असला ॾेई मोते हमला बि कराईंदा हुआ। मोरे चाचे खां उन्हनि खे चयो त पंहिंजो हिसो बि वठो। छोकिरो रहंदो हिननि वटि हो, सॼो कमु क्रिमिनल छोकिरो थी वियो हिननि सां रही रही 7-8 साल हिननि सां हो। जॾहिं की अहिड़ा केस मेस थी वेंदा त हली कराची भॼी वेंदो, कॾहिं किथे भॼी वेंदो। उन छोकिरे जो त तव्हां सां वास्तो कोन्हो न, जेको मुंहिंजो हुननि जी मुंहिंजो छोकिरी खणी वियो। मूंसां हुनजी पोइ दुश्मनी हुई। तव्हांजे घर ते छा सबबु आहे हिननि हमलो कयो? वरी साईं तव्हां उहो जेका ईअं नियाणियूं त नियाणियूं ॾिसो खणी विया। हुते हिन सौटनि मां भावनि मां वॾो आहियां, या हींअर मूं छोकिरी नंढियुनि जी शादी कई, या उन्हनि ॾिठो त मुंहिंजो घर मूं हीअं जॻह बॻह ठाही, मालिक कुझु पैसा असां जमा कया, सवेरे वॾा घर बार ठाहियो। हुननि खे हीअ शइ मुंहिंजे ख़्याल में ना पुॼी त हू उन्हनि कई पहिरीं बि वाक़िया अहिड़ा कया, फुरनि जा असीं जागी वेंदा हुआसीं या घर हूंदो हुओ। हींअर जॾहिं वाक़ियो थियो आऊं कराची हुउसि, हिते मुंहिंजा ॿार ख़ाली घर कल, उन्हनि सिधो हमलो ई मुंहिंजे घर ते कयो। न त हू मोरे चाचे जे घर ते करनि या मुस्तफ़ा जे घर ते करनि। पहिरीं ॻाल्हि त इहो त मुंहिंजे चाचे लिखी ॾिनो त हीउ मुंहिंजो पुटु ई कोन्हे, हिनखे केरु मारे छॾे, ना को FIR कटाईंदोसि। उन्हनि खे असां बर करे छॾियो। इन ही थाणे में जेको असां ही लिखी जेको ॾिनो वाक़ियो पंहिंजे नौकर थाणे में। हींअर जेको ही वाक़ियो पेश आयो, उन महिल छा तव्हां घर में हो? न आऊं केतिरा कराची माण्हू हुउसि। आहे? केरु माण्हू आहे जेके हिन छोकिरियुनि माण्हू सां तक़रीबन ज़्यादती? जेको ॿुधाइनि था पाड़े वारा या माण्हू हिते वारा तरारा असांखे ॿुधाइनि था, या मुंहिंजा ॿार ॿुधाइनि था त माण्हू 200 खां मथे माण्हू हुआ। असले सुधा कुआड़ियूं असलो हर शइ। केतिरनि ॼणनि नियाणियुनि सां जेको ज़्यादती? जेकी ज़्यादती कई आहे उहो 2 ॼणा आहिनि, हिकिड़ो अली नवाज़ आहे ऐं ॿिए जो नालो 3 आदमी 3 माण्हू आहिनि। छा उहे गिरफ़्तार थिया? न हुननि में मुंहिंजे ख़्याल में साईं हिकिड़ो बि गिरफ़्तार न थियो आहे। अॼु मूं हिकिड़ी नई ॻाल्हि ॿुधी आहे त हुननि पंहिंजूं कचियूं ज़मानतूं बि कराए वरितियूं आहिनि। तव्हां छा था चओ हिन वक़्तु तव्हां जेको मूंखे पुलिस कमु करे पई या साईं आऊं पुलिस केस फ़िलहाल दाख़िल कयो उन मां? आऊं फ़िलहाल जेकी कंडीशन आहे, या मां ॾिसां पियो अचनि सभु था दिलासा ॾियनि था, पर आऊं मुतमिन न आहियां। मूंखे इंसाफ़ खपे। ही जेके 100 200 माण्हू वञनि था, कंहिंजी उन्हनि खे पुठि भराई आहे हिते तव्हांजे हिन इलाइक़े जा? साईं पहिरीं की अहिड़ा वाक़िया हिननि कया? साईं अहिड़ा वाक़िया हिननि हज़ारे कया आहिनि, हज़ारे कया आहिनि। ग़रीब माण्हू आवाज़ कोन था उठाइनि। मूंखे असांखे रब परवरदिगार हिम्मत ॾिनी त असां इहो ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आवाज़ उठाई। न त साईं हिते अहिड़ो राज आहे, अहिड़ो कानून, जंगल जो कानून आहे, हिते केरु ग़रीब कंहिंजी ताक़त ई कोन्हे को आवाज़ खणे। कहिड़ो अहिड़ो माण्हू जंहिंजे घर में हिनखे रखियो तव्हांजी नियाणियुनि खे? साईं उहो टंगड़ी आहे, हू बि 13 माइल ते हयात टंगड़ी, टुंडो हुनखे चवनि था, हयात टुंडो। हिननि जो सरबराह आहे, उहो पाण पोड़ो आहे, बहरहाल हू शुरू खां क्रिमिनल माण्हू आहे। हुनजा ई सभु माण्हू आहिनि।
क्रिमिनल जेको माण्हू आहे उन ते पहिरीं केस वग़ैरह दाख़िल आहिनि, साईं पहिरीं उहो त कहिड़ा तव्हां अहिड़ा वाक़िआ उहो आहिनि? तव्हां कोर्ट बार में हिननि जा केस ॾिसंदा जा थी सघे थाणे मां तव्हां हिन खुलाए रिकॉर्ड ॾिसंदा तव्हांखे पाणे ख़बर पइजी वेंदी त इहो कहिड़ी शइ आहिनि। हा, हिननि वीचारनि सां ॾाढो ज़ुल्म थियो आहे। ऐं मां सम्झां थी त ॾिसो न, हीअ असां उहे छोकिरियूं आहिनि वीचारियूं जेके, हीअ 13 सालनि जी मासूम छोकिरी आहे, ऐं हीअ छोकिरी बि सफ़ा नंढी आहे। हीअ मुंहिंजे ख़्याल में 18 सालनि जी मस हूंदी छोकिरी जेके आहिनि न, हिन जी शादी अञा हाणे थी आहे, ऐं हिन 2 महीना थिया आहिनि हिन जी शादी खे, ऐं हिननि सां एॾो वॾो ज़ुल्म थियो आहे, नाइंसाफ़ी थी आहे। ऐं पुलिस जी मौजूदगी में, हीअ चवनि था पुलिस बि उते जेका आहे सा उते जो जेको आहे गुलज़ार जेको आहे हुते एएसआई, उहो बि उते मौजूदु हो। उन जी मौजूदगीअ में ही छोकिरियूं कीअं खॼी वियूं ऐं उन्हनि सां वञी ज़्यादती थी आहे, इहो त वॾो ज़ुल्म आहे। ऐं पुलिस जेका आहे सा जेकॾहिं 6-8 कलाकनि ताईं हिननि खे जेको आहे सो हिननि जी रिपोर्ट दर्ज कोन थी आहे, उनखां पोइ डीएसपी हिनखे फ़ोन करे हिन जे पीउ खे चए थो त छोकिरियूं जहिड़ियूं मूं वटि वेठियूं आहिनि, तव्हां फ़िकर न कयो। हाणे डीएसपी जो हुन में छा थो वञे जो हू इहो चवे त भई छोकिरियूं मूं वटि वेठियूं आहिनि, हुनजो त कमु हो त छोकिरियूं प्रोड्यूस करे। हा, उन महिल ताईं हिननि खे जेको आहे सो 26-27 कलाकनि खां पोइ छोकिरियूं ज़ाहिर थियनि थियूं। जॾहिं हिननि धरनो हयो आहे उनखां पहिरीं हुनखे छोकिरियूं बि कोन था ॾियनि, त हीअ एॾी नाइंसाफ़ी आहे। जेकॾहिं इन केस ते को ख़ामोश थिए थो त मां सम्झां थी त उहो बि जेको आहे सो हिननि सां गॾु हिननि सां शामिलु आहे हिन ज़ुल्म में। छो त हीअ एतिरो ज़ुल्म थियणु, जेकॾहिं माण्हू हिन जे लाइ आवाज़ु न उथारींदा त पोइ हीअ असांजी क़ौम जो छा थींदो। जेकॾहिं ईअं ई माण्हू खॼी वेंदियूं ऐं उन्हनि खे ज़्यादतीअ जो निशान हणी उछले वेंदा त पोइ हीअ असांजी क़ौम केॾांहुं वई वञे। मुंहिंजे ख़्याल में त हीअ जेके बि वाक़िआ पोइ तव्हां अरसे खां ॾिसो था त नाज़िम जोखे खां वठी हिन महिल ताईं, ऐं उहो हिकिड़ी सियाल जेको केस थियो हो हुते, उनखां सही उनखां वठी हिन महिल ताईं जेके केस थिया आहिनि, इन में नोटिस वठणु सिर्फ़ु जेको आहे सो उहो को मुंहिंजे ख़्याल में को वॾो अहिड़ो को हिननि कोन्हे जेको आहे सो कमु करे छॾियो त नोटिस वठी छॾियो, बिलावल वठी छॾियो या जेको आहे CM वठी छॾियो। पर एक्चुअली इहो आहे त जेके जिन हीअ कयो आहे उन्हनि खे सज़ा मिलणु खपे। ऐं अॼु ॾींहं ताईं तव्हां ॾिठो हूंदो जेतिरा बि औरतुनि सां जेके केस थिया आहिनि, उन्हनि में कंहिं हिकिड़े बि जेको आहे सो हुनखे फांसी न आई आहे, न हुनखे को जेको आहे सो हुनखे को सज़ा आई आहे, न हुननि खे जेको आहे सो उहो सभु जेके आहिनि से वञनि था ऐं उतां वञी कोर्टुनि मां पंहिंजी जेका आहिनि सा ज़मानत करायो था अचनि। ऐं हे उहे जेके आहिनि से वीचारियूं मायूं आहिनि उहे ई दर बदर थींदियूं रहनि, इंसाफ़ नथो मिले, कोर्टुनि में रुली पैसा पंहिंजा ख़राबु कनि, ऐं उहे अलॻि सां हिननि जा नुक़सान थियनि, घर अलॻि फुरिजनि, मायुनि जूं इज़तूं अलॻि वञनि, ऐं उनखां पोइ जेके आहिनि से पुलिस अलॻि हिननि खे दर बदर करे, त पोइ हिते इंसाफ़ आहे किथे। जेकॾहिं चेयरमैन जेको पीपल्स पार्टी या जेका असांजो CM आहे या असांजे जेके ॿिया पार्लियामेंटेरियंस आहिनि, उन्हनि जो कमु आहे त हिननि माण्हुनि खे इंसाफ़ वठी ॾिए न। घटि में घटि जिन इहो कयो आहे उन्हनि खे त किथे न किथे जेको आहे सो किथे सज़ा मिलणु खपे। जेकॾहिं हिकिड़े बि मां सम्झां थी केस में कंहिं हिकिड़े बि माण्हू खे धुर खे सज़ा अची वई न, त आईंदा इन क़िस्म जा केस कोन थींदा। जी नाज़रीन, तव्हां मासूम जेके न्याणियूं हुयूं उन्हनि सां जेको बि ज़ुल्म थिया उन्हनि जा तव्हां ॻाल्हि ॿोल उन्हनि जी ॿुधींदी। हिन वक़्तु सिंध बार काउंसिल जो मेंबर मीर नईम टालपुर, उन खां डिस्ट्रिक्ट बार जो जेको सदर आहे वकील शौकत रामू ऐं सीनियर वकील अब्दुल गफ़ार नारे जो, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था करियूं। उनजो छा चवणु सर, कीअं था ॾिसो हीउ जेको वाक़ियो पेश आयो आहे, हिननि सां जेका बि आहे सॼो तव्हां हिननि खां मालूमात बि वरिती आहे? साईं ही इंतिहाई हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो आहे, बरबरियत आहे या माण्हू अहिड़े वाक़िए या अहिड़ी ख़बरुनि ॿुधण खां पोइ माण्हू जेको आहे लिंग कान ॾारजी था वञनि। ऐं वॾी बदकिस्मती ऐं बेहसी जो आलम इहो आहे त छोकिरियुनि जे अगवा जी रिपोर्ट थी आहे पुलिस स्टेशन ते, 30 कलाकनि ताईं पुलिस हुन ते को अमल कोन कयो आहे। ऐं ख़ुदि उते जेको नफ़ीस नगर जो इंचार्ज ASI आहे उहो ख़ुदि जवाबदार धुर जो रिलेटिव आहे, हुन सां बस शामिल थी इन सॼे ॾोह जो मरतकब थियो आहे। वॾी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं बिल्कुलु इहा ॻाल्हि असीं मुतालबो था करियूं IG सिंध खां त नवकोट पुलिस स्टेशन SHO ऐं नफ़ीस नगर जो ASI उहे सभु इन ॾोह में शामिल तफ़्तीश आहिनि। इन में ख़ुदि हिननि खे तव्हां इनकार असीं नथा करे छॾियो, इनखे बरीउल ज़िम्मा असीं कतई नथा करे सघूं। इहे हिन ॾोह में, इन बरबरियत में, इन दहशतगर्दी में इहे ज़रूरु शामिल आहिनि। इन करे असांजो इहो मुतालबो हूंदो त इन्हनि खे शामिलु कयो वञे ऐं बहितरीनु इन्वेस्टिगेशन टीम जेका सुठनि ऑफिसरनि ते मुश्तमिल हुजे उहा ठाही वञे। हिते ज़ुल्म इहो आहे जो नफ़ीस नगर जे पोस्ट जे हद में वाक़ियो थियो आहे, SHO ख़ुदि नवकोट जो जेको आहे जंहिंखे हिननि पहिरें ॾींहुं इतलाह कयो आहे उहो इन्वेस्टिगेशन ऑफिसर थियो वेठो आहे। ही जेको वाक़ियो थियो आहे इंतिहाई अफ़सोसनाक आहे, इंतिहाई बरबरियत आहे, हिकिड़ी वहशत नुमा ज़ाहिर थिए थी। JWC जी टीम जस लाइ उहा पहिरीं बि पहुती, अॼु बि असां गॾु आया आहियूं। मिरपुर ख़ासि बार असां
इन जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कंदो आहे। न सिर्फ़ु मज़मत पर असां फ़रैदी तौर सां गॾु आहियूं ऐं इंशाअल्लाह फुल कानूनी सपोर्ट बि कंदासीं। असां हिकिड़ी पंहिंजी टीम पंहिंजी वकिला जी ठाहियूं था, उहा प्रोसिक्यूशन सां गॾिजी करे इन केस जो चालान असांजी मिसाब चई वियो आहे त इन जी फेयर इन्वेस्टिगेशन करे कीअं थो इहो SHO जेको जंहिंजे सरबराही में इहो ॾोह थिए थो उहो साॻियो इन्वेस्टिगेशन कीअं थो करे। इन ते मुंहिंजे ख़्याल में फ़ौरन IG सिंध खे चऊं था त हिन SHO खे सस्पेंड कयो हितां खां ऐं हिते ॿियो SHO करे इन्वेस्टिगेशन DSP रैंक जे कंहिं ऑफिसर खां ऐं हिकिड़ी ईमानदार ऑफिसर खां इन्वेस्टिगेशन थियणु खपे। जेको वाक़ियो आहे उहो त तमामु ॾुखींदड़ वाक़ियो आहे ऐं तमामु जे हद सम्झे त मां इन खां वधीक ॿियो छा थी सघे थो। नियाणियूं अॻुवाट थियनि उन सां 200-250 माण्हू कंहिं घर जो अची घेराव कनि, पोइ उन्हनि खे नियाणियूं अॻुवाट थी वञनि, उन सां रेप थिए, माना इन खां वधीक ॿियो ॾुखंदड़ वाक़ियो को आहे कोन। जंहिंमें तव्हां ॾिठो हूंदो सोशल मीडिया ते सॼी सिंध जो जेको माण्हू आहे उन्हनि इन ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो त मां हीअ हिकु नई किनी हरकत जो रवाजु विधो वियो आहे, इहो त अॻिते हली तमामु घणो नुक़सानकार थींदो। ऐं जेको जीअं मीर नईम साहिबु चयो पंहिंजे बयान में त बाबा SHO खे जॾहिं वाक़ियो 30 कलाक में इतला मिलियो त बाबा वञी एक्शन खणो, उहो घर सुतो पियो 30 कलाक खां पोइ बि कंप्रोमाइज़ था थिए, माना मिंटूं करे पहिरें हुन खां ॿाहूं उन्हनि वरितियूं आहिनि तेसिताईं त जेका हुननि कार्रवाई करणी जवाबदार उहा कार्रवाई कई आहे। ऐं ॿी काई जेका ॿुधाइनि पिया जवाबदार जेका टंगड़ी बिरादरी आहे उन्हनि ते त हज़ारे FIR कटियल आहिनि, हज़ारे समय हज़ारे FIR कटियल आहिनि। अहिड़ा उहा के कंदा रहिया आहिनि, उन्हनि जी पुठ भराई न सियासी तौर ॿिया जेके धुनियूं वञे ते उहो कंदियूं रहियूं आहिनि, जंहिंजो बेनिफिट उन्हनि कयो आहे। अॼु ताईं उन्हनि खे का बि सज़ा न आई आहे। कैसे पेश आया, क्या इनसे कोई पहले दुश्मनी थी या कितने बंदे आए थे और इस टाइम तक जो FIR दाखिल हुई है उनमें से आप मुतमिन हो या नहीं? देखिए, हमें असल में क्या, मैं खुद तो नौकोट का रायशी हूँ और यहाँ से तकरीबन 10 किलोमीटर या 11 किलोमीटर हमारा गांव है, वो जहाँ मेरी सिस्टर रहती है। उन सिस्टरों की वो दोनों बच्ची हैं, दोनों मेरी भांजी हैं। उनको उन लोगों ने दिन में दिन दिहाड़े तकरीबन 11-11:15 के बीच में आकर तकरीबन 100-125 आदमी आए। उन लोगों ने आकर 100-125 आदमी आकर उन लोगों ने घर में धावा दिया, घर में साजो सामान निकाले, जो भी उनके दिक्कत चढ़ा सब ले गए। वो कान में, हाथ में, नाक में जो पहना था सब उतार लिया, जो घर में नकदी मिली सब चीज़ें ले ली उन्होंने। इन बच्चों को खींचा, इसकी माँ लूटमार भी की, सब कुछ खींच के ले गए। बाकी जो सामान रह गया था घर का तोड़ दिया, फायरिंग की है, सामान मारा, फायर मारे घर के अंदर। 25-30-50 आदमी घर के अंदर दाखिल हो गए, बकाया आदमी कुछ बाहर थे। वो फायरिंग में शोर शराबे में वो लोग घबरा गए, उन लोगों को पता नहीं पड़ा, उन लोगों ने कमरे बंद हो गए। मुझे उन्होंने कॉल करी, इस तरह से रिपोर्ट बताई, हम लोगों ने पुलिस को इन्फॉर्म किया। पुलिस जब तक पहुंची जब तक वो लोग जा चुके थे। कितने घंटे तक इन बच्चियों को रखा उन्होंने अपने पास? तकरीबन 25 से 30 घंटे के दौरान रखा उन्होंने, या रात को 25 से 30 घंटे। कैसे ये बाजियाब हुई? पुलिस ने बाजियाब कराई या आपने अपने? पुलिस ने बाजियाब कराई और पुलिस का कहना है कि हमने हयात टंगड़ी के घर से बरामद की है। वो कौन है हयात टंगड़ी जिसके घर से बरामद? वो क्या वो अरेस्ट है? इनकी, वो आज अरेस्ट हुआ है, आज 3 दिन बाद अरेस्ट हुआ है। अभी भी जो मुलजिम है उसमें 2 भी मतलब वो अरेस्ट नहीं हुए, जो नामजद मुलजिम है, जिसमें वो 2 रेपर हैं जो अभी तक भी अभी तक नामजद हैं, और वो अभी तक मजलूम, अभी तक मतलब मफरूर है, और वो अभी तक पुलिस कस्टडी में नहीं आए। पुलिस उसके लिए कोशिश कर रही है, हमें भी दिख रहा है पुलिस ने काम तो किया मगर थोड़ा स्लो किया। अगर ये कुछ पहले करती तो ज़्यादा अच्छा चलता। अल्लाह के करम में कभी भी चलो, उनकी मेहरबानी, उनकी शुक्रिया है, IG साहब की, DIG साहब की, SP साहब की, वो इस काम को बेहतर करने की कोशिश कर रहे हैं। इंसान है, गलती होती है या कमी कोताही होती है, अब वो बेहतर रिजल्ट की तरफ आ रहे हैं इंशाल्लाह। उन लोगों ने आदमी भी तकरीबन आज भी 10-12 आदमी उन्होंने अपनी हिरासत में लिए। हमारे 3 दिन पहले वाक़या हुआ है। 2 मेरी भांजियाँ ये गांव से, हनीफ राजपुर गांव से उठाई गई हैं और टंगड़ी वादी के 200-250 बंदे आए थे जिन्होंने ये वहाँ पर घर में हमला रोका। उनके पास असला भी था, कुल्हाड़ियाँ, डंडे वगैरह थे। उन्होंने घर में लूट मार की, कुछ माली पैसा भी ले गए, सोना भी ले गए। 2 मेरी भांजियाँ किडनैप करके ले गए, एक बच्ची शादीशुदा है, एक कवारी 14 साल की। 2 बच्चे उठा के ले गए। उन्होंने हमारे साथ बहुत ज़्यादती की है, सब बच्चों को, मेरी फैमिली को मारा है। और उसमें काफ़ी लोग यहाँ पर टंगड़ी वादी के मुलविस हैं। और यहाँ पर नफीस नगर में PSP ASI गुलजार टंगड़ी है, उनके साथ मुलविस है। हमारे बच्चे, हमें DSP नौकोट, SSP मीरपुर खास आए थे, उन्होंने मुतमिन किया बच्चियाँ मिल जाएंगी शाम तक, लेकिन बच्चियाँ मिली 27 घंटे बाद। वो जब हमने 5 घंटे धरना दिया, मेन रोड बंद किया, धरने के बाद 5 घंटे बाद हमें बच्चियाँ मिली हमें, और उसमें वो मुलविस है गुलजार टंगड़ी। अगर वो चाहता तो हमें बच्चियाँ टाइम से मिल जाती, बाद में वो बच्चियाँ वही लेकर आया है, तो पहले भी वो बच्चियाँ ला सकता था। उसका मेन किरदार है, उसके साथ उसको तफरीर में साथ मिलाया जाए। हमारी एक अपील है सबसे, पूरी मीडिया से, पूरे पाकिस्तान से, वज़ीर से, DIG सिंध से, SSP मीरपुर खास से, सबने हमारी अपील है, हमें इंसाफ दिलाया जाए। हमसे बहुत जुल्म हुआ है और मीडिया, आपको पता है मीडिया हमारी बहुत सपोर्ट कर रही है माशाल्लाह। इनका हम बहुत शुक्रिया अदा करते हैं कि हमारा बहुत साथ दिया, हमारे केस को ऊपर तक ले गए, इनका शुक्रिया करते हैं।
सर ही जेको वाक़ियो पेश आयो आहे ॿुधण में ईअं पियो अचे त राजपूत बिरादरी जेको माण्हू आहे उन हिकिड़ी टंगड़ियुनि जी हिकिड़ी छोकिरी खई आहे ऐं उन खां पोइ उन जे प्लान तहत हिननि जेको नियाणियुनि खे खणी विया आहिनि उन खां पोइ तव्हां एतिजाज कयो पोइ छोकिरियूं जेकॾहिं बाज़ियाब थियूं इन में केतिरी सदाकत आहे जेका राजपूत छोकिरो खणी वियो आहे छोकिरी उन छोकिरे जो हिन घर सां कहिड़ो तालुक़ु आहे ऐं उहो छा जेका छोकिरी खणी वियो आहे उहो प्यार जो परिणो हो या अगवा करे खणी वियो आहे इहो सॼे मामले बाबति तव्हांखे कहिड़ी ख़बर आहे ऐं हीअ जेके वाक़ियो पेश आयो आहे हीअ तव्हांजा छा था थियनि? ही असांजा शहर जा माण्हू आहिनि, ही असांजे शहर में बिरादर आहिनि, असांजे पाड़े में हिननि जो घरु आहे, हिननि सां ज़ुल्म थियो आहे। ऐं ॿी ॻाल्हि ही रही त हू ग़ुलाम मुस्तफ़ा जेके हू ॿी ॻाल्हि पिया कनि त हुन ख़ुशी जो परिणो कयो आहे। हुनजो जेको छोकिरी जो जेकी हिननि जी छोकिरी वई आहे अली नवाज़ जी सिस्टर जेकी वई आहे हुनजो पंहिंजो स्टेटमेंट जेको कोर्ट में हुन सर्टिफाइड बयानु ॾिनो आहे हुनजी फोटो कापी बि मूं वटि ऑलरेडी मौजूदु आहे, तव्हांखे ॾेई थो छॾां। मुस्तफ़ा राजपूत जेका छोकिरी खणी विया उहा प्यार जो परिणो थियो हुन प्यार जो परिणो थियल आहे, ही मूं वटि ही पई आहे, मीडिया खे ॾेखारे सघां थो, ही मूं वटि हुनजी स्टेटमेंट पई आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हिननि जेका ही आहिनि लियाकत बाजी जेकी भाणजी वारा आहिनि हिननि उन्हनि खे आग कयल हो, 8 साल खां आग कयल हो, हिननि उन्हनि ते एफ आई आर हिननि पाण लॉन्च कराई हुई। छा उहो छोकिरो हिन घर में रहंदो हो जेको न ही घर में कोन रहंदो, टंगड़ियुनि जी छोकिरी खणी वियो आहे? न हू इन घर में कोन हिन घर रहंदो, सां हुनजो कहिड़ो वास्तो? हुन इन्हनि जो सोट थिए थो, हिननि जो बिरादरी सोट थिए थो ऐं हू पाण डुआरी माण्हू हो। हिननि घर वारनि हुननि खे घर खां आग कयो, हुनजे ख़िलाफ़ु हिननि पाण एफ आई आर लॉन्च कराई हुई। 3 महीना हू मीरपुर डिस्ट्रिक्ट में ऑलरेडी सज़ा कटी आयो आहे। ख़ासि तौर ते हितां जी जेका मक़ामी जेका पुलिस आहे उहा वक़्त ते उन छोकिरीअ खे बाज़ियाब नथी कराए। पहिरीं छोकिरी वञे थी, जेकॾहिं उनखे बाज़ियाब कराए कोर्ट जे आॾो पेश कजे हा त हीउ मामिलो न थिए हा। ॿी छोकिरी छोकिरियूं जेकॾहिं खॼी वञनि थियूं माइटनि जी दाह कूक जे बावजूद बि जेकॾहिं उहा शइ नथी थिए त मां सम्झां थी त इहो बि जेको आहे सो हिन मक़ामी पुलिस खे उनजी जवाबदेही उन खां करणु घुरिजे। ऐं मां ख़ासि तौर ते अदालती उन खां माना अपील कंदसि त इहा कोताही जेका असां उहा ॿुधाई वञे, उहा ज़िमेदारी जेका असां ॿुधाई वञे त कंहिंमें कोताही थी आहे ऐं उनखे सज़ा ज़रूरु मिलणु खपे। वाकई तमामु अफ़सोसनाक वाक़ियो आहे ऐं कुझु साल पहिरीं अहिड़ो साॻियो वाक़ियो छाछरे में पेश आयो हो त इहा जेका बदिले जी आहे बाहि वांगुरु चिड़ में कावड़ में नफ़रत में माण्हू घरनि खे लताड़े अची औरतुनि ते तशदुद था कनि ऐं उन्हनि खे जिनसी तशदुद जो निशानो था बनाइनि। इन में असीं चऊं था त हुकूमत नोटिस बि वठे पर लॉ ऐं ऑर्डर जी सिचुएशन ते सवाल आहे न, त एतिरा माण्हू हिकिड़े घर ते हमिलो था कनि त इहो सभु कुझु सेकंडनि में त न थियो हूंदो न, टाइम लॻो हूंदो न। उन वक़्तु पुलिस किथे हुई, उन वक़्तु इदारा किथे हुआ? पाड़े में को अहिड़ो माण्हू कोन हो जेको डोड़ पाए वञे ऐं वञी पुलिस खे सॾे अचे। अॼुकल्ह त ॾिसो था सोशल मीडिया जो दौरु आहे, सेकंडनि में ॻाल्हि सॼी दुनिया में पखिड़िजी थी वञे। त कंहिं वटि हिते को अहिड़ी शइ न हुई जो छोकिरियुनि सां एतिरो तशदुद थियो आहे। ऐं सिंधाणी तहरीक ज़िले मीरपुर कास्ट जी अॻवान आहियां। ही जेको एॾो वॾो मसइलो थियो आहे असां हींअर जेको आहे सो मुतासिर जेके धुरियूं आहिनि न्याणियूं आहिनि उन्हनि सां मिली पिया अचूं। उन्हनि असांखे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई आहे। उन्हनि असांखे इहो चयो त 24 कलाक ॿियूं त सभु ॻाल्हियूं सभिनी जे साम्हूं आहिनि पर हिकिड़ी ॻाल्हि त 24 कलाक इंसानु कंहिंखे रखे थो त हिननि चयो त असांखे हिकिड़ो ढुक बि पाणी जो कोन पीआरियो आहे। हींअर असां न्याणियुनि सां मिली अचूं पिया त हुननि खे 24 कलाक रखण खां पोइ बि हुननि खे हिकिड़ो ढुक पाणी जो कोन ॾिनो आहे। चवनि पियूं असां सां अहिड़ी कंडीशन थी आहे, असांजी तबियत तमामु घणी ख़राबु थी आहे पर असांखे पाणी जो ढुक कोन पीआरियो आहे। ऐं उनखां अलावा पुलिस ऐं उन्हनि असांखे धमकियूं ॾिनियूं आहिनि त अव्हां जेकॾहिं का बि शइ ॿुधाई या ॿाहिरि वञी पंहिंजनि माइटनि खे या ॿाहिरि कंहिं माण्हू खे ॿुधायो त असां तव्हांखे मारे छॾींदासीं। हाणे इहा बि ॻाल्हि साम्हूं अची वञे त ही शहर में रहनि था ऐं हू हींअर जेके आहिनि से उन्हनि खां पोइ बि हिननि खे ख़तरो आहे। त इहा अपील आहे त महिरबानी करे ॾोहारियुनि खे जेको आहे सो जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे। जी नाज़रीन हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे MP मीर तारिक ख़ान टालपुर। उन सां ॻाल्हि ॿोल त कंदासीं त जीअं नौकोट वारो वाक़ियो थियो साईं जन पहिरें ॾींहुं बि पहुता हुआ, उन खां पोइ अॼु जेको हुते वाक़े वारे हंधि बि पहुता आहिनि, जॾहिं त हिन वक़्तु सिंध हुकूमत तोड़े पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां जेको नोटिस वरितो आहे ऐं मैडम फरियाल टालपुर पारां जेको नोटिस वरितो आहे, उन हवाले सां जनरली छा सूरत आहे, हिन वक़्तु केतिरियूं गिरफ़्तारियूं थी चुकियूं आहिनि, उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उनजो छा चवणु आहे। सर तव्हां कीअं था ॾिसो हिन वक़्तु जेको तव्हांजे हल्के जे अंदरि जेको वाक़ियो पेश आयो आहे, जेको 2 जेके नियाणियुनि खे खणी ऐं उन्हनि खे जेको अगवा कयो वियो आहे, उन खां पोइ जेको हुननि सां जेको ज़्यादती उन्हनि खे निशानो पढ़ियो आहे, कीअं था ॾिसो हिन वक़्तु पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां नोटिस वरितो आहे, मैडम फरियाल टालपुर पारां नोटिस वरितो आहे, हुकूमत सिंध पारां नोटिस वरितो आहे, बल्कि अॼु अदालत पिणु अहिड़ी रिपोर्ट घुराए छॾी आहे। तव्हां कीअं पिया ॾिसो हिन सॼे वाक़े खे, हिन जा कारण छा आहिनि, छा सबबु आहे
जेको हिकु ई घर खां जेके ॿ नियाणियूं खणी उन्हनि खे चोरी अगवा करे उन्हनि जा ज़्यादती जो निशानो बणाए वियो। साईं गुज़ारिश इहा आहे, कल्ह आउं पाण उते वियो हुउसि सरज़मीन ते पंहिंजे चेयरमैन बिलावल भुट्टे ज़रदारी साहिब जे हुकम ते, अदी फरियाल साहिबा जे हुकम ते, CM साहिब जे हुकम ते। सो उते मूं सिचुएशन जेका ॾिठी इहा जेका आहे सा तक़रीबन जेको ही इलाइक़े में जेको इंसिडेंट थियो आहे इहो नवकोट शहर खां 15 खां 20 किलोमीटर परे इलाइक़ो आहे, जिथे हिननि जूं ज़मीनूं बि गॾु आहिनि पंहिंजो राजपूत बिरादरी जूं ऐं टंगड़ी बिरादरी जूं, ऐं तंहिंखां पोइ हिननि जूं जेको आहे सो ॻोठ में हिननि जा मिलियल आहिनि पाण में। इहो इंसिडेंट जेको जीअं मूंखे ख़बर पई तक़रीबन 2 ॾींहं अॻु में त बाबा अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो छोकिरियूं अगवा थी वियूं आहिनि ऐं 15 खां 20 मुसल्ला माण्हुनि जेको आहे सो उते घर ते हमिलो कयो आहे ऐं उते घर मां फुरलुट बि कई अथनि ऐं 2 छोकिरियूं अगवा करे विया आहिनि। पोइ जॾहिं मूं SSP साहिब सां राब्तो कयो, DSP जेको कंसर्न जुॾे जो उन सां मूं राब्तो कयो त उन्हनि मूंखे सॼी सिचुएशन सम्झाई ऐं उनखां पोइ उन्हनि जी कोशिशनि खां पोइ जेको आहे सो उहे 2 छोकिरियूं बाज़ियाब थियूं ऐं उन्हनि जे कोशिशनि खां पोइ जेको आहे सो उन अटैक खां पोइ जेको आहे 10 खां 12 माण्हू पुलिस गिरफ़्तार कया। पर जॾहिं छोकिरियुनि जो मेडिकल चेकअप करायो वियो तंहिंखां पोइ ख़बर पई छोकिरियुनि सां रेप कयो वियो आहे ऐं जेको आहे सो उन में 2 माण्हू इन्वॉल्व आहिनि जंहिंजा हीउ जेको हले पियो गैंग रेप थियो आहे ऐं जेको हले पियो 20 माण्हुनि जे घर में, को चए पियो 100 माण्हू, को चए 200 माण्हू, छा तव्हां कीअं था सम्झो? तमामु ज़ाहिर आहे इंतज़ामिया खां रिपोर्ट वरिती हूंदी ऐं तव्हां बि हिन तक जा जेके MP आहियो, भला इहो गैंग रेप आहे या सिर्फ़ु 2 माण्हुनि जेको इहो रेप कयो आहे? इहो गैंग रेप कोन्हे, इहो 2 माण्हुनि ई रेप कयो आहे। जेके नाला बि तव्हांखे ख़बर हूंदी, तव्हां इंसान खां पुछा हूंदा। बाक़ी जेको आहे सो जेको घर ते हमले करण वारा उहे तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में को 20 खनि माण्हू आहिनि जेके टंगड़ी बिरादरी सां तालुक़ु रखनि था ऐं ॿिया माण्हू जेके आहिनि न को इन रेप में इन्वॉल्व आहिनि, न को इन अगवा में इन्वॉल्व आहिनि। जेके छोकिरी जा जेका छोकिरी राजपूत बिरादरी वारे छोकिरे सां निकिती आहे उहे हिकिड़ो हुनजो भाउ आहे, ॿियो हुनजी बिरादरी जो माण्हू आहे जेको जिन रेप कयो आहे ऐं जेका आहे सा छोकिरी इहो जेको रिवेंज में जेको बदिले जे तौरु जेको आहे सो इहो एक्ट कयो वियो आहे ऐं बाक़ी ॿी टंगड़ी बिरादरी जा माण्हू ज़रूरु हुन में इन्वॉल्व हुआ अटैक में। बाक़ी रेप में सिर्फ़ु 2 माण्हू आहिनि जेके अञा हिकिड़ो अरेस्ट थी चुको आहे, ॿिए खे पुलिस सर्च करे बि इनशाला उहो विदिन 24 आवर में ज़रूरु जेको अरेस्ट थींदो। तव्हांजे तक जा माण्हू आहिनि, पर कुझु सोशल मीडिया ते या कुझु मीडिया ते अहिड़ियूं ख़बरूं हलियूं पिए त जीअं छोकिरियुनि जी बि स्टेटमेंट आहे त असां 2 ॼणनि ज़्यादती कई आहे ऐं कुझु इहो चयो पियो वञनि त छोकिरियुनि खे कपिड़नि खां आजो कराए उन्हनि सां गैंग रेप कई आहे या ॿियो कुझु, पर अहिड़ियूं के शिकायतूं हुनजे वारसनि जे तरफ़ां या ॿिए कंहिंजे तरफ़ां तव्हां कंहिंखे मिलियूं आहिनि त हुननि खे कपिड़नि खां आजो कराए वरी मुख़्तलिफ़ जेको आहे उते ज़मीनुनि ते हलायो आहे या त बकुल छोकिरियुनि जे त असांखे जूतियूं लाराए असां पेर उघाड़ा हुआसीं, असांखे कंडा वग़ैरह लॻा, पर कुझु सोशल मीडिया ते या कुझु माण्हुनि जेके हल्के में ॻाल्हियूं आहिनि इन्हनि में केतिरी सदाकत आहे? कल साईं पाण छोकिरियुनि सां मिलियोसि रूबरू, मूं उन्हनि खां इहो वाक़ियो पुछियो त बाबा असां छा थियो, मूंखे कपिड़नि खां आजो करे हलाइण वारी का बि ॻाल्हि कोन हुननि ॿुधाई। इहो ज़रूरु ॿुधायो हुअनि त असांखे कुझु माना जीअं कचे में पंधु हलायो आहिनि, पेरनि उघाड़ो, उहो ज़रूरु हलायो आहिनि। बाक़ी न को गैंग रेप थियो आहे, गैंग रेप 2 माण्हुनि कयो आहे मुख़्तलिफ़ 2 माण्हुनि, बाक़ी गैंग रेप जो को बि जेको आहे उते शवाहिद कोन मिलियो आहे, न को कपिड़नि खां आजो करे उते हलायो वियो आहे। बाक़ी छोकिरियूं अगवा थियूं आहिनि, रेप थियो आहे, इहो बिल्कुलु हक़ीक़त आहे, इन खां इनकार आहे ई कोन। पुलिस ते को अहिड़ो प्रेशर आहे छा? जे टंगड़ी बिरादरी लाइ हमेशह चयो वेंदो जॾहिं बि को अहिड़ो वाक़ियो थींदो आहे त पोइ कुझु धुरियूं अहिड़ियूं जेके पंहिंजे सियासत चमकाइण लाइ चवंदा आहिनि त फलाणे माण्हुनि जो फलाणनि सां वास्तो आहे, पर तव्हांजे तरफ़ां छा आहे या को अहिड़ो प्रेशर आहे पुलिस ते जे हुननि ते गिरफ़्तार न करे ऐं या हुननि जे मथां को अहिड़ो सियासी दबाव हुजे? ऐं मूं पहिरें ॾींहुं SSP साहिब सां ॻाल्हायो, DSP साहिब सां ॻाल्हायो, मूं चयो इम्पार्शियल थी इंक्वायरी करियो ऐं जेके माण्हू इन इन्वॉल्व आहिनि इन किडनैपिंग में या जिन घर ते हमिलो कयो उनखे बिला तफ़रीक़ गिरफ़्तार करियो, उन्हनि तां का बि रिआयत न करियो। उहे जेके आहिनि से कानून शिकन अनासिर आहिनि उन्हनि खे तव्हां जेको आहे सो लोही हथनि सां उन्हनि खे डील करियो ऐं उन्हनि खे कंहिं बि सूरत में का बि जेको आहे सो रिआयत या मुस्तक़ न आहे, न को हुन सां रिआयत करो। इहो ई पहिरें ॾींहं खां वठी मुंहिंजो स्टेटमेंट आहे, अॼु बि तव्हांजे साम्हूं इहा ई ॻाल्हि करियां थो। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे MP सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह, उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हीउ जेको नओकोट वाक़ियो आहे इन सॼे वाक़िए खे कीअं पिया ॾिसनि। सर, कीअं पिया ॾिसो हीउ जेको हींअर ताज़ो नओकोट वाक़ियो पेश आयो आहे, उन खां अलावा पीपल्स पार्टी जी सॼी क़यादत पारां नोटिस वरितो आहे, हिन वक़्तु ताईं छा सूरत आहे? तव्हांजो चैनल जेको सिंध TV आहे हमेशह ई मज़लूमनि जी ग़रीबनि जी आवाज़ खणंदो रहियो आहे ऐं उहे ॾिसी असां जेका असांजी पार्टी आहे या असीं नोटिस वठंदा रहिया आहियूं। ऐं सम्झां थो हीउ वॾो दर्दनाक वाक़ियो आहे ऐं पुरज़ोर मज़म्मत था करियूं हिन वाक़िए जी ऐं ख़ुसूसन जेको हेॾो हिकिड़ी 2 नियाणियुनि सां, सभु नियाणियुनि वारा आहिनि, उन्हनि सां हेॾी वॾी ज़्यादती थी आहे। ऐं सम्झां थो इहा इंसानियत जी ऐं सम्झां थो हिकिड़ो इंसानियत जो क़तल त पंहिंजी जॻह ते हिकिड़ी बेहुरमती पंहिंजी उन खां वॾा के लफ़्ज़ हुजनि था उहे चवां।
अॼु तव्हां ॾिठो त असां हींअर विज़िट कयो आहे मीर तारिक, असां ऐं पंहिंजो उन्हनि वटि वियासीं, उन्हनि खां मीर तारिक कल्ह खां ई उन्हनि सां गॾु हुयो यको, उन्हनि जे सॼे इन प्रोसीजर में मूंखे पंहिंजो पार्टी जो हुकुम थियो, असां सॼी पार्टी सभु असीं उते गॾिजी वियासीं ऐं हुननि सां गॾु आहियूं ऐं असांजो जेको बि इन में कल्प्रेट आहे, जेके माण्हू इन्हनि में मुलविस आहिनि उहे अरेस्ट थियणु खपनि। ऐं आउं सम्झां थो त पुलिस शायदि 15 माण्हू को अरेस्ट कया बि आहिनि ऐं हिकिड़ो हुननि जो जेको ॿियो आहे जेको उन नॉमिनेट FIR में 20 माण्हू आहिनि, पर जंहिंजे लाइ हू चवनि पिया उहो बि SSP साहिबु चए थो त अॼु शाम ताईं असीं उनखे बि अरेस्ट करे वठंदासीं। तव्हांजी इन्वेस्टिगेशन जे मुताबिक़ छा आहे, जॾहिं त इहो चयो पियो वियो त राजपूत बिरादरी जो जेको नौजवान हो उन्हनि टंगड़ियुनि जी हिकिड़ी छोकिरी खईं, जॾहिं त टंगड़ी जेके आहिनि उहे उन जी फैमिली खे अटैक करण बजाए हिकु ॿिए फैमिली माना ईअं सम्झो त हुनजा कज़न या चाचो हुन ते हमिलो कनि, तव्हां छा था सम्झो ही सिर्फ़ु रुॻो हिननि खे नियाणियुनि जी बेइज़ती करणी हुई, हिननि खे हिरासमेंट करिणो आहे, या ॿियो को अहिड़ो इशू आयो तव्हांजे साम्हूं? ज़ाहिर आहे तव्हां बि इंतिज़ामिया सां मिलिया हूंदव, हितां जा MP आहियो, हितां जे DIG सां, हितां जे मीरपुर जे SSP सां तव्हांजी का मुलाक़ात थी हूंदी? ऐं सम्झां थो त पंहिंजो हिकिड़ो लीगल राइट आहे सभिनि खे, पंहिंजो शादी कनि था या कोर्ट में वञनि था, उन्हनि खे कोर्ट परमिशन ॾिए थो ऐं हुकूमत मतिलबु आईन पाकिस्तान में जेका शइ लिखियलु आहे उन में इहो त कोन लिखियलु आहे तव्हां वञो कंहिंसां विढ़ो वञी, उन लाइ 10 शयूं आहिनि। आया त टंगड़ियुनि जी आउं सम्झां थो तमामु वॾी ग़लती आहे, हू उन ई कोर्ट में अप्लाई कनि, पंहिंजो वकील कनि, जो ईअं वञी कंहिं बेदर्दी सां कंहिंजी नियाणियुनि में हथ विधा अथनि, सो उन जी हरगिज़ कॾहिं बि इजाज़त सिंध गवर्नमेंट चाहे हुजे चाहे असांजी पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे कॾहिं कोन ईंदी कंहिंखे बि हथ कानून पंहिंजे हथ में कंहिंखे न खणणु। हा, फोरम इहो हो, तव्हां पुलिस वटि कंप्लेन करियो आहे त जीअं तव्हां ॾिसो था अॼुकल्ह इहे वाक़िया तमामु घणा थी रहिया आहिनि, जेके पसंदि जा परणा जेके बि थी रहिया आहिनि कोर्ट में माण्हू कनि था, जे असीं बि इहो ॾिसंदा आहियूं जे कंहिंसां गॾु नियाणी वञे थी ऐं कोर्ट उनखे परमिशन ॾिए थो, उनखे तव्हां नथा चैलेंज करे सघो, ऐं इहो करणु आउं सम्झां थो हिकिड़ो वॾो ज़ालिमाना किरदारु रहियो आहे, जेके माण्हू आहिनि उन्हनि खे केतिरे किरदार ताईं पहुचणु। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहिनि असांजो हितां जो जेको MNA नवाबज़ादा मीर मुनवर अली खान टालपुर, उनजो भाइटियो जेको अॼु हुते वाक़े वारे हंधि पहुतो ऐं हुते उनजे वारसनि सां तफ़सील मालूम कया ऐं अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल था करियो, हुनजो छा चवणु आहे। सर, कीअं पिया ॾिसो, ही तव्हांजो इलाइक़ो, ही तव्हांजो हल्को आहे ऐं हिन वक़्तु जेको वाक़ियो थियो आहे उन सॼे वाक़े खे तव्हां कीअं पिया ॾिसो? सर, इहो ॾाढो अफ़सोसनाक वाक़ियो आहे। असांखे ख़बर पई मीर साहब वॾो लंडन हो त मीर तारिक असां MP उहो बि हुते मौजूदु हुआ, अॼु असीं बि आया आहियूं, पर इनशाला हिन रिआयत कोन थींदी। 12 खां 13 माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि, इनशाला ॿिया जेके आहिनि उहे बि अॼु सुभाणे में गिरफ़्तार थींदा ऐं हिन ते को रिआयत कोन थींदी, इनशाला कैफ़रे किरदार तक पुॼंदा। तमामु वॾी नाजाइज़ी थी आहे, उन ते असांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी वॾो हिन ते माना एक्शन वरितो आहे, असांजे CM साहब अदी फरियाल टालपुर, ऐं उन खां पोइ असांजा MPA मीर तारिक हुते पहुतो आहे, असां पहुता आहियूं। मीर साहब मुल्क खां ॿाहिरि वियल हो, मीर मुनवर खान, उनजो भाइटो उहो बि हुते पहुता आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कॾहिं बि ॾोहारी माण्हू जो साथ पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चाहे उहिदेदार हुजे, असांजो MPA हुजे, MNA हुजे, कॾहिं बि ॾोहारी जो साथ न ॾींदो। हीउ वॾो हिकिड़ो ॾोह थियो आहे, असांजो मीरपुर ख़ासि ज़िलो पुरअमन ज़िलो आहे, कॾहिं अहिड़ो वाक़ियो कोन थियो आहे जेको हीउ वाक़ियो थियो आहे। ऐं इंशाअल्लाह ताला SSP साहिबु जेको आहे उन ते तमामु वॾो एक्शन वरितो आहे, 15 माण्हू गिरफ़्तार कया आहिनि। जेको ओरिजिनल जिन रेप कयो उन में बि हिकिड़ो माण्हू गिरफ़्तार थी वियो आहे, बाक़ी हिकिड़ो रहे पियो, उहो बि इंशाअल्लाह ताला 15-20 कलाक में उहो बि गिरफ़्तार थींदो, यकीन ॾियारी ॾियारी आहे। SP साहिबु हींअर असांजो मीर अलादाद खान गॾु हो, MPA साहिबु गॾु हो, SP साहिबु हो, डिप्टी कमिश्नर हो मीरपुर ख़ासि, ऐं तमामु सरकार तहरक में अची वई आहे। ऐं अहिड़ा वाक़िया जेके आहिनि इंशाअल्लाह ताला इन्हनि खे जेको आहे सो सबक़ मिलंदो त अॻिते लाइ अहिड़ा वाक़िया न थियणु खपनि। जी नाज़रीन, नौकोट वारो जीअं जेको आहे वाक़ियो पेश आयो आहे, उन खां पोइ सिंध हुकूमत तोड़े वफ़ाक़ी हुकूमत नोटिस त वरितो आहे, मगर सुञाण धुरियूं सिविल सोसाइटी ऐं हितां जा जेके बि वकील शाइर अदीब सभु उते पहुचण जो सिलसिलो त जारी आहे। जॾहिं त अॼु वारसनि सां बि सिंध TV न्यूज़ जे प्रोग्राम मीरपुर ख़ासि ब्यूरो टाइम में हुनजी जेका मुतासिर जेके नियाणियूं उन्हनि जी वालदा या घर भातियुनि बि ॻाल्हि ॿोल कई, हुननि जो चवणो हो त जी ही वाक़ियो पेश आयो, उन खां पोइ असां उते नौकोट जे पुलिस खे इतला ॾिनोसीं, मगर उतां जो जेको आहे DSP असांखे सिर्फ़ु दिलासा ॾींदो रहियो त जॾहिं असां एहतिजाज कयो उन खां पोइ जेके असांजूं नियाणियूं बाज़ियाब थियूं, जीअं उहो बाज़ियाब थियूं त उन्हनि असांखे ॿुधायो त असां सां वॾी ज़्यादती कई आहे, असांखे पेरनि उघाड़े उन हलायो आहे ऐं असां ते हुननि तशदुद कयो आहे। उन हवाले सां जनरली सूरत हाल जे हवाले सां असीं ॾिसूं त उतां हिन वक़्तु ताज़ो जेको इशू थियो आहे उन में गवर्नर सिंध तोड़े वज़ीर आला सिंध ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि नोटिस वरितो आहे त पुलिस कहिड़ियूं कार्रवाइयूं कयूं, जेके पुलिस ते हमेशह इल्ज़ाम लॻनि था। उन हवाले सां मीरपुर ख़ासि जो SSP सां गॾु मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उनजो छा चवणु आहे। सर, इस वक्त तक कौन सी कार्रवाई की है और वहाँ के जो आज मुतासरों से हमारी बात हुई थी
उनका कहना है था जब इस लड़कियों के ले गए, घर पे हमला किया 100 से 200 अफराद ने, और उसके बाद वहाँ का जो एक पुलिस एहलकार भी मुलव्वस था, और उसके अलावा डीएसपी के पास जब हम गए तो उसका ये कहना था कि लड़कियां मेरे घर में बैठी हैं, बल्कि उसने लड़कियां हमारे को दी नहीं, सिर्फ हमें दिलासे दिए घर में बैठी हैं। उसके बाद जब लड़कियां आई उन्होंने कहा कि हमारे साथ ज्यादती हुई है। ये आज नया एंगल हमारे सामने पेश है, इसमें हम मज़ीद इन्वेस्टिगेशन कर रहे हैं। बाकी जहाँ तक तल्लक या बाकी ये मुलजमान की गिरफ्तारी का, आज 3 हमने मुलजमान और गिरफ्तार किए, टोटल गिरफ्तार मुलजमान की तादाद 15 हो गई है। बाकी जो रिमेनिंग के अक्यूज़ हैं वो भी इंशाल्लाह हम गिरफ्तार कर लेंगे, और मेरिट पे यकसू कर रहे हैं मुकदमे को, और इसमें कोई प्रेशर भी नहीं है, और इंशाल्लाह ताला जिन्होंने गलत किया उनको मंतकी अंजाम तक पहुँचाएंगे और कैफर किरदार सजा भी मिलेगी। सिर्फ वकला का, सिविल सोसाइटी का और उनके वर्साओं का ये मौक़िफ़ था कि दहशतगर्दी के कलम उसमें FIR जो दाखिल हुई है उसमें शामिल नहीं किया गया, और उसके अलावा जो वो इल्ज़ाम लगा रहे थे उधर के पुलिस एहलकार जो है वो इसमें मुलव्वस थे, क्या उनको मुअत्तल किया, क्या दहशतगर्दी के जो है मुकदमा दाखिल हुआ या नहीं? इसमें दहशतगर्दी की जो दफात है वो इंसर्ट कर दी गई हैं, और उसके मुताबिक अभी जो है तफ्तीश भी हो रही है। सर, केस के हवाले से कोई इन्वेस्टिगेशन टीम बनाई है, या कोई ऐसा जो आपने टीम बनाई हो यहाँ से, या कोई DIG साहब के अहकामात या कोई IG साहब के अहकामात है जो आपने कोई टीम तश्कील की? जी नज़ीर साहब, टीम बनाई हुई है, और टीम जो है गुज़श्ता 30 घंटे से उधर ही है, और 3 टीमें बनाई हुई हैं मैंने, मुख्तलिफ उनको कमांड कर रहे हैं, और मैं खुद भी पर्सनली सुपरवाइज कर रहा था, और इंशाल्लाह ताला बकिया मुलज़मान है वो भी गिरफ्तार कर लेंगे कब तक हो जाएगा सर फाइनल? बहुत जल्दी। मैं तो चाह रहा हूँ अभी हो जाए इंशाल्लाह ताला। इसमें टेक्निकली उनको टेक्निकल असिस्टेंस लेके भी उनको ट्रैक डाउन कर रहे हैं। भुरसा की जो अक्सर ये शिकायत है कि पुलिस के ऊपर हमारे को बेएतमादी है, वो सिर्फ इसलिए है कि एक वहाँ के DSP के लिए बार बार कह रहे थे, एक वहाँ का कोई पुलिस एहलकार है या कोई पिकट पे इंचार्ज है उसके लिए, उनके खिलाफ आप कौन सी कार्रवाई करोगे? उसमें भी जांच कर रहे हैं हम। बीच में एक जो जिसकी सरदस्त वो हेड कांस्टेबल है उसके ऊपर कंप्लेंट दी थी, उसको मैंने सस्पेंड कल कर दिया था। बाकी मजीद हम चाह रहे हैं और उनसे राब्ते में भी हैं, और एज पर लॉ कार्रवाई कर रहे हैं। जी नाज़रीन, मेरे को ख़ासि ब्यूरो टाइम में अॼु जेके मुतासिर हुआ उन्हनि सां, उन खां अलावा वकील अॻुवाणा या JWC जा जेके अॻुवाणा उन्हनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी, उन खां अलावा SSP मीर पुखास जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी। हुनजो चवणो त हिन वक़्त ताईं जीअं असांखे वाक़े जी ख़बर पई, असां केस दाख़िल करे छॾियो, ऐं जेको हुनजे वारसनि सां असां मुलाक़ात कई, जेको बि वारसनि खे ख़दशात हुआ उन में असां हुते पुलिस एहलकार जेको आहे उनखे जेको मुअत्तल करे छॾियो आहे। उन खां अलावा 2 जेके मुख़्तलिफ़ टीमूं ठाहियूं आहिनि, उन खां अलावा जेको मेडिकल करायो आहे, जीअं मेडिकल रिपोर्ट ईंदी त उन खां पोइ वधीक जेका असीं कार्रवाई कंदासीं। हिन वक़्तु इन जो चवणो हो त असां जेको आहे वारसनि सां मिली करे जेका बि जांच टीम आहे उहो उन्हनि ते एतमाद कयो आहे। उन खां अलावा हुतां जो जेको तक जो MP आहे उन्हनि सां बि असां मुलाक़ात कई आहे। अहिड़ी तरह तव्हां समाजी अॻुवाण ज़ाहिदा ॾेथो या समाजी अॻुवाण अमर सिंधु, मीर नईम टालपुर, वकील शौकत रामे, उन्हनि जी बि तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी। हुननि जो चवणो त दहशतगर्दी कलम जेके लॻणु खपनि, ऐं उन खां अलावा केर बि हिन में मुलव्वस हुजे जंहिंजे ख़िलाफ़ फौरी तौर ते कार्रवाई कई वञे। कैमरामैन एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, SNTV न्यूज़ में पुखास।